अस्सलाम वालेकुम। मां हुसैन खास के लिए अॼु पढ़ंदासीं क्लास 7 सब्जेक्ट मैथमेटिक्स एक्सरसाइज 4.4। अच्छा, इनमें फर्स्ट सवाल आहे त सिंप्लीफाई यूज़िंग पावर लॉ। अगर सिंप्लीफाई सॉल्व करिणो बाक़ी आहे त पावर लॉ छा हूंदो आहे। पावर लॉ छा हूंदो आहे त अगरि माना कि पावर जे मथे डबल पावर हुजे पाण छा कंदासीं, पाण पावर खे ज़रब करे वेंदासीं। जी फर्स्ट क्वेश्चन ते पियो आहे 5 स्क्वायर होल पावर 7। हिन में पोइ छा कंदासीं, जेको पावर जेको आहे पाण खे मल्टीप्लाई पाण कंदासीं, मतिलबु जेको 7 2 पियो आहे। जी तव्हां सोल्व कयां थो। त हीअ मूंखे मिली वञो 5 पावर 14, माना 5 जेको आहे उहो 14 दफ़ा ज़रब पंहिंजे पाण सां थींदो। हिकिड़ो इहो मेथड हूंदो आहे सोल्व करणो हूंदो आहे, ऐं हिकिड़ो हीअं हूंदो आहे त जेकॾहिं 5 स्क्वायर होल पावर 7 आहे, पाण सोल्व कीअं कंदासीं, पाण कंदासीं त 5 स्क्वायर जेको आहे 5 जेको आहे 2 दफ़ा ज़रब थींदो 7 दफ़ा, छो मतलब पावर मथे जेको ब्रेक होल जेको 7 जेको पियो आहे, त पाण सोल्व कंदासीं हिते 5 मल्टीप्लाई बाय 5 निशानी ज़रब जी। वन टू थ्री फोर फाइव सिक्स लास्ट 2। ठीकु आहे। हाणे ॾिसो 5 स्क्वायर जेको माना आहे 7 दफ़ा माना ज़रब थींदो, ऐं पोइ छा कंदा पाण ब्रैकेट तोड़ींदासीं पाण 5 ठीकु आहे। ब्रैकेट तोड़ां 5 जेको 5 जो 14 दफ़ा अचे पियो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 ऐं लास्ट 14। पाण चई सघूं था त 5 पावर 14। ही 2 तरीक़ा हूंदा आहिनि कि पावर सोल्व करण जा। हिकिड़ो बसि ईज़ी तरीक़ो इहो हूंदो आहे त जेको पावर जेको हुजे तव्हां छा कयो ज़रब न करे अचो। ॿियो बुक में जेको पाण सोल्व कयोसीं, इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो पाण मोकिलणी कोन्हे, वरी सुभाणे वेंदासीं ख़ैर करे नेक्स्ट वीडियो।